बाबा असा मसलन में एतिरो मुंझी पिया आहियूं जो हिकिड़ी वॾी ॻाल्हि विसरी वई आहे। वॾी ॻाल्हि? कहिड़ी वॾी ॻाल्हि? मुंहिंजी शादी वारी? बाबा मूं वॾी ॻाल्हि जी ॻाल्हि थो कयां, इन किनी ॻाल्हि जी ॻाल्हि नथो कयां। ऐं फ़ैसिले करण जो मक़सदु त होसि, पर पाण जो 5 मिंटनि में वाशरूम पियो वञे, चई त हिननि तां बि इहा जुठ खणी कयां, अञा त हुनजी गिला थी पए। हा त फ़ैसिलो बि कोन करे सघियो, माण्हू बि ईअं हलिया विया। हाँ हलो सुबता देर साजे लॻे आई। देर इन करे थी वई न त मूं वटि पैसा कोन हुया, पोइ न कंप्यूटर वारी माई उन खे चए में 25 रुपया उधारा ॾिना अथई। उधारा पैसा घुराई मतलब? हलो हलो ॿुध त सही। पोइ देर न कर न, जल्दी ॿुध, अची थी त जवाब ॾींदी। अञा छा कयां? कल्ह खां वठी त मूं सामान ॿधी रखियो आ। ॿई भार ब्रदर्स तव्हां खां ॿिन्हीअ जी घुर कंदा बस। अरे न असांजा सोट सुबतो ई उबतो ईअं कोन कंदा, सुबतो जॾहिं शैतान जे चवण ते न कर।